ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त हेलीकॉप्टर हादसे में शहीद थींदड़ लाणकाने वासी पायलट मेजर सईद तुनियो जी जनाज़े निमाज़ कोट सजावल तुनियो में अदा कई वई आहे। हिते अव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त शहीद थींदड़ लाणकाने वासी पायलट मेजर सईद तुनियो जी जनाज़े निमाज़ कोट सजावल तुनियो में आलिन अखियुनि सां अदा कई वई आहे। हिते अव्हांखे ॾुख जी ख़बर ॾींदा हलूं त हेलीकॉप्टर हादसे में शहीद थींदड़ लाणकाने वासी पायलट मेजर सईद तुनियो जी जनाज़े निमाज़ कोट सजावल तुनियो में अदा कई वई